बाकमाल लोग बाकमाल सर्विस मोबाइल जी आईडी खुलियल जीअरे जी बंद हिकिड़े सरकारी मुलाज़िम दाहूं कंदे हिकिड़ो सरकारी मुलाज़िम दाहूं कंदे थो वियो। इहो आहे क़ाबिलियत जो कमाल ऐं तालीम याफ़्ता ऑफिसरनि जी बाकमाल सर्विस। अहिड़ा कई बाकमाल सर्विस जा मिसाल असांजे समाज में मिलनि था। असीं हाणे मुंहिंजा आदी थी विया आहियूं। नादरा जो मिसाल वठो, कई ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त मुड़ुस खे संदसि ज़ाल जो पीउ बणायो वियो आहे। ग़लतियूं खाते में कम कंदड़ बाकमाल लोग जूं पर लोड़े अवाम थो। अवाम पुलिस खां छो परे आहे? चंद पुलिस ऑफिसर ऐं एहलकार अहिड़ा आहिनि जिन जो रवैयो माण्हुनि सां मुशफ़क़ाना आहे। न त पुलिस वारनि जो रवैयो न त पुलिस वारनि जो रवैयो इंसान दोस्त न हूंदो आहे। जेकॾहिं को फरियाद लिखाइण थो वञे त खेसि ई काठ में विधो वञे थो। इहा आहे बाकमाल सर्विस। चाचो गदाई कई साल अॻिते वियो, चोर छुटी विया, भाॻिया काबू, साले सूबेदार अञा बि साॻिया आहे। फुल सां तालुक रखंदड़ हिकु इमरा एसपी वटि दायो त संदसि भाउ ऐं पुट ते हथरादू केस दर्ज कया विया आहिनि, छो त हुन पुलिस एहलकारनि जे हथ जी तुरी सण बि न कई। इनखे चइबो आहे बाकमाल सर्विस। वरी सिंध जे हिकु एसपी फुल फ्राई हाफ फ्राई वारी इस्तलाह राइट कई। कंहिं ॾोहारी या कंहिं माण्हू खे गिरफ़्तार करे खणोसि आज़ामिन फज़ल रब्बी तलब कई वञे थी। ॾन ॾियण जी सघ न रखंदड़ माण्हू फुल फ्राई या हाफ फ्राई जो शिकार थियो वञे। हाफ फ्राई जो शिकार थियल माण्हू समूरी हयाती माज़ूर थियो वञे, पर अॼु ताईं उन एसपी खां को पुछाणो न थियो आहे। कंदकोट जे हिकु रहवासी सिंधी टीवी चैनल ते दाईंदे ॿुधायो त हू होटल ते वेठो हुयो, चांहि पीअंदो त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वई। ॾोकड़नि जी घुर कई, न ॾियण जी सूरत में हाफ फ्राई कई वई। इहो कारनामो आहे बाकमाल लोग जो। अहिड़ा बाकमाल लोग हर दौर में रहिया आहिनि ऐं बाकमाल सर्विस ज़रदारनि लाइ अदा कई आहे। जॾहिं मुल्क में मजिस्ट्रेसी वारो निज़ाम राइज हुयो, जेकबाद में हिकु नाले वारो एटीएम मौजूदु हुयो जेको मुंहुं वांगुरु अंग्रेज़ी खां वहूं वेंदो। बल्दियाती चूंडनि में ॿ हिंदू जाति जा उम्मीदवार हिक ॿिए जे साम्हूं थिया। हिकु मुखी जे मुक़ाबले में ज़रदार जेको स्टेशन रोड ते रहंदो हुयो उम्मीदवार बीठो। हुन मुखी खे वेहण जी कोशिश कई, पर मुखी जी कामयाबी जा चांस घणा हुआ, सो हुन हथ खणण खां इनकार कयो। पोइ ज़रदार बाकमाल लोग जी टेक वरिती। एडीएम थाणे ते फोन करे एसएचओ खे घुरायो, ॿ-4 एफआईआर खणी कोर्ट पहुचो। एडीएम मुखी खे बि घुरायो त हथ खण, न तुंहिंजे ख़िलाफ़ इन्हनि एफआईआर में दर्ज नालो खोलींदासीं, पोइ वेंदे काठ में। एडीएम चयो त हिन मुखी जो नालो कंहिं एफआईआर में दर्ज करे खेसि गिरफ़्तार कयो। मुखी वीचारो डप खां हथ खणी वियो ऐं ज़रदार बिना मुक़ाबले कामयाब थी वियो। हर दौर में बाकमाल लोग बाकमाल सर्विस वारो फरीज़ो अदा कंदा रहिया आहिनि, पर हाणे आहे कंप्यूटर जो दौर। पर हलाइण वारा त साॻी उहे बाकमाल माण्हू आहिनि। पोइ मोहर शाहनवाज़ जी आईडी जारी रखण या जीअरे शाहनवाज़ जी आईडी बंदि कनि, हथनि जे आङुरियुनि जो कमाल आहे। पर माण्हू सोचण ते मजबूर आहिनि त हुकूमत किथे आहे? सरकार खे कहिड़ो नांग सिंघी वियो आहे, अञा उते का दादरसी नथी थिए। हिकिड़े थाणे ते कंहिं ॾोहारी ते हिकु एफआईआर दर्ज हुई। हमरा आज़ादु हुयो। कुझु वक़्त खां पोइ पुलिस जी भर्ती शुरू थी त उहो ॾोहारी पुलिस बणिजी उन थाणे ते पहुतो। इहो कमाल आहे असांजे नुमाइंदनि जो जेके मेरिट ते भर्ती कनि। बाकमाल लोग कमाल जहिड़ो कमु कंदा आहिनि, छो त जॾहिं थिया ई बाकमाल। लेडी लैंडलॉर्ड जे नाले ते ज़रई लोन
लखें रुपया मंज़ूर कराए हिकिड़ी ॿी ते वेही रहिया। मज़े जी ॻाल्हि, मालकियाणी खे जन न कनि। संदसि शिनाख्ती कार्ड बिना फोटू जो हुयो, पर उन ते फोटू बि लॻी वियो ऐं शिनाख्ती कार्ड अपडेट थी वियो। इहो कमाल आहे ज़री बैंक ठुल जे बाकमाल हमले। वरी फिरी ॻाल्हि अचे थी सरकार किथे आहे? मुतासिर माण्हू अन्याय ख़िलाफ़ दान था, दरख़्वास्तूं कनि था, ऑफिस जा चकर हणी हणी थकिजो पवनि। ॿिए पासे भाड़नि किरायनि में ॾोकड़ बि ख़र्च कनि था, पर पल में पवनि था कारी वारा कख। इन जो कारण इहो आहे बाकमाल लोग बाकमाल साथी खे बचाइण पंहिंजो फर्ज़ सम्झनि। मौजूदा हुकूमत दावा करे थी कि अवामी हुकूमत आहे, तो अवाम जे आंदन ॾांहुं तवजा ॾियण पंहिंजो फर्ज़ सम्झे। बाकमाल लोग कारियुनि ॾिठनि ख़िलाफ़ बि क़दम खणे संदन आंदन जो हवालो कयो।